हिकिड़े मुल्क जो बादशाह ऐं बादशाह जो पुटु नौजवान शहज़ादो अञा बादशाही न संभालींदो हो। बादशाह बादशाही संभालींदो हो। हाणे वक़्त जे हिसाब सां बादशाह त वियो मरी। हाणे बादशाह जी बादशाही केरु संभाले? सो हाणे नेठि हुनजो नौजवान पुटु शहज़ादो हो। सो वज़ीर चवणु लॻो उन शहज़ादे खे त हाणे तुंहिंजो पीउ वियो गुज़ारे, हाणे हीअ बादशाही तूं संभाल। सो हाणे शहज़ादो बादशाही संभालणु लॻो। हाणे नओं हुजे, बादशाही जो त एतिरो हुनखे तजुर्बो न हुजे, पर हाणे पीउ वियो मरी, हुनखे बादशाही संभालणी पई। सो हाणे बादशाही संभालींदो रहियो। महीनू 2 गुज़री विया, अञा हुजे नओं, का अहिड़ी ख़बरचार हुनखे न हुजे। हिकु चकर शहज़ादो चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर, पीउ जीअं गुज़ारे वियो आहे मुंहिंजो पीउ बादशाह, उन खां पोइ शिकार ते आऊं वियो कोन आहियां। महीनू 1.5 थियो आहे ईअं ई बादशाही पियो संभालियां। हाणे इरादो थियो आहे शिकार जो, हलूं था 2 ॼणा शिकार ते। सो वज़ीर चवणु लॻो उन शहज़ादे खे, चलो ठीकु आहे हलूं था शिकार ते। सो हाणे वज़ीर ऐं शहज़ादो निकिता शिकार ते। हाणे शिकार कंदा कंदा हिननि खे लॻी उञ। सो हाणे आया कंहिं खूह ते। उन झर झंग में हिकिड़ो खूह हुजे, उन खूह ते आया ऐं पाणी पीअण लॻा। त एतिरे टाइम में हिकु तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत शहज़ादी ऐं गॾु हिकिड़ो 2 सिपाही हुजनि, उहा बि कंहिं ॿी बादशाही जी हुजे। सो बि किथां घुमंदी फिरंदी बादशाहियूं हणंदी अची उन खूह ते पुॻी। हाणे शहज़ादे जी नज़र उन शहज़ादी ते पई। सो हाणे शहज़ादी ॾाढी हसीन ख़ूबसूरत हुजे। सो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त वज़ीर खे, शहज़ादी केॾी न हसीन ऐं ख़ूबसूरत आहे, हिन सां कंदसि आऊं शादी, पर ख़बर न आहे अलाए किथे जी। सो हाणे शहज़ादी खे बि का उञ लॻी, सा बि उन खूह ते पाणी पीअणु लॻी। पाणी वग़ैरह पीतई त हिते शहज़ादो ॻाल्हाइणु लॻो उन शहज़ादी सां। सो चवणु लॻो त ए शहज़ादी, तूं केरु, किथे जी आहीं? तूं मूंखे पंहिंजो नालो ॿुधा ऐं तुंहिंजी बादशाही ॿुधा, तूं किथे जी आहीं? सो शहज़ादी चवणु लॻी त आऊं फ़लाणे हंधि फ़लाणी बादशाही जी आहियां ऐं मुंहिंजो नालो नार शहज़ादी। सो हाणे एतिरो कुझु हुन ॿुधायो। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो त तूं मूंखे तमामु जाम वणी थी, पसंदि आई मूंखे। सो हाणे आऊं तोसां कंदसि शादी, जे अगरि तूं मूंसां करीं शादी। सो हिते शहज़ादी चवणु लॻी त शादी त तोसां आऊं करियां, पर मुंहिंजो पीउ ईअं करणु कोन ॾींदो। मुंहिंजो पीउ जा सख़्तु कानून आहिनि। सो उहो कॾहिं बि न चाहींदो त को शादी मुंहिंजी धीउ शहज़ादी का पसंदि जो शहज़ादो करे। सो ईअं आऊं नथी करे सघां। तोखे अचिणो पवंदो मुंहिंजे पीउ बादशाह वटि ऐं उन सां ई ॻाल्हि ॿोल करणी पवंदी। सो हाणे हिन ते शहज़ादी एतिरो कुझु चई। शहज़ादी हुजे बि हसीन ऐं ख़ूबसूरत, नालो हुनजो नार शहज़ादी। सो हाणे एतिरियूं ॻाल्हियूं वग़ैरह करे उहा शहज़ादी त उतां निकिरी वई। हाणे रहियो शहज़ादो ऐं वज़ीर। सो बि उतां शिकार वग़ैरह करे मोटी आया वापसी पंहिंजे महल। सो हाणे शहज़ादे खे सुख चैन अचे ई न। उहा ई शहज़ादी अखियुनि जे अॻियां हलंदी रहे। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो त इन शहज़ादी सां शादी आऊं ज़रूरु कंदसि, पर हाणे उते मूंखे वञिणो पवंदो उन बादशाही में। सो हाणे शहज़ादो उन ख़्यालनि में, उन सोचनि में हुजे त हाणे कीअं करियां। ऐं शहज़ादी ॻाल्हि कई त मुंहिंजो पीउ बादशाह, उन जा तमामु सख़्तु कानून आहिनि। सो हाणे लाज़मी मूंखे वञिणो उते पवंदो। इन शहज़ादी खे आऊं पंहिंजी ज़ाल राणी बणाईंदसि। सो हाणे नेठि ॿिए ॾींहुं सुबुह जो उहो शहज़ादो चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ॻाल्हि ॿुध, जीअं मूं उन शहज़ादी खे ॾिठो आहे, मूंखे सुख चैन ई कोन्हे। उन शहज़ादी वटि आऊं वेंदसि ऐं उनजे पीउ बादशाह खां उन शहज़ादी जो संग रिश्तो वठंदसि ऐं कंदसि आऊं शादी। सो वज़ीर चवणु लॻो शहज़ादे खे त शहज़ादा साहिबु, उहा बादशाही तमामु परे आहे ऐं तव्हां वेंदो ख़बर न आहे केतिरो टाइम लॻे, ऐं हिते जा कमकार केरु ॾिसंदो, तुंहिंजो पीउ बि गुज़ारे वियो आहे। सो शहज़ादो चवणु लॻो उन वज़ीर खे त वज़ीर ॻाल्हि ॿुध, इहे कमकार हिन बादशाही जा तूं पियो ॾिसजांइ, बादशाही फ़िलहालु तूं पियो संभालिजांइ। आऊं वञा थो उन शहज़ादी सां शादी करे ऐं उनखे राणी बणाए वठी ईंदसि हिन महल में। फ़िलहालु हिते जा कमकार तूं पियो संभालिजांइ। सो हाणे वज़ीर चवणु लॻो उन शहज़ादे खे त शहज़ादा साहिबु, जेका तव्हांजी मर्ज़ी। हाणे उहो ॾींहुं उन महल में उते शहज़ादे गुज़ारियो। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर चढ़ियो घोड़े ते, निकितो हाणे उन बादशाही ॾांहुं। सो हाणे हणंदो काफ़ी इलाइक़ा पुछाऊं ॻाछाऊं कंदो उन बादशाह जी बादशाही जी।
सो हाणे आयो नेठि अची उन बादशाह जी बादशाही में पुॻो। सो हाणे महल जे ॿाहिरां सिपाही वग़ैरह हुजनि। सो हाणे सिपाही पुछा करणु लॻा त तूं केरु आहीं ऐं तुंहिंजो कंहिंसां कमु आहे। सो शहज़ादो चवणु लॻो त आऊं फलाणे हंधि बादशाही संभालींदो आहियां, ऐं उते जो शहज़ादो आहियां ऐं बादशाह सां मूंखे कमु आहे, तव्हांजे बादशाह सां मूंखे मिलायो। सो हाणे हिते सिपाही चवणु लॻा त उन शहज़ादे खे त चलो ठीकु आहे, बादशाह सां तव्हांखे मिलायूं था। सो हाणे सिपाही आया अंदरि, बादशाह सां मुखातिब थिया। सो बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत, ॿाहिरि हिकु फलाणे हंधि बादशाही जो शहज़ादो आयो आहे ऐं तव्हां सां मिलणु थो चाहे। सो हिते बादशाह चवणु लॻो उन सिपाहियुनि खे त चलो ठीकु आहे, इन शहज़ादे खे भले अंदरि वठी अचो। सो हाणे सिपाही ॿाहिरि आया, शहज़ादे खे चयूं त बादशाह सलामत तव्हां सां मिलणु थो चाहे। सो हाणे शहज़ादो अंदरि आयो उन बादशाह जी दरबार में। सो हाणे बादशाह जी दरबार में आयो, बादशाह सां मिलियो। सो हाणे बादशाह बि हाल अहिवाल हिन खां वरिता ऐं हिन बि पंहिंजा हाल अहिवाल ॿुधाया। सो हाणे बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त पोइ तूं कहिड़ी बादशाही जो आहीं। तो शहज़ादो चवणु लॻो त आऊं फलाणे हंधि फलाणी बादशाही जो आहियां, मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो ऐं बादशाही मूं हींअर नई नई संभाली आहे, आऊं शहज़ादो आहियां उन बादशाही जो। तो हाणे बादशाह चवणु लॻो त तुंहिंजो पीउ गुज़ारे वियो ऐं तो बादशाही संभाली आहे, तूं शहज़ादो, पर हाणे तूं नओं नओं आहीं, तोखे दुनियादारी जी अञा ख़बर आहे किथे, तोखे दुनिया जो वाह अञा लॻो किथे आहे। फ़िलहालु तूं अञा नओं आहीं, तोखे टाइम लॻंदो को मज़बूत बादशाह थियण में। सो हिते शहज़ादो चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, ऐं वक़्त जे हिसाब सां नेठि पंहिंजे पेरनि ते पाण बीही रहंदसि। सो हाणे हिते बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त पोइ भला हिते मूं वटि ख़ैर मज़ा आयो ऐं तुंहिंजो कहिड़ो कमु आहे। सो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, नाज़ शहज़ादी तव्हांजी धीउ आहे। सो हिते बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु नाज़ शहज़ादी मुंहिंजी धीउ आहे। सो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, माफ़ु कजो, दरअसल ॻाल्हि इहा आहे, तव्हांजी धीउ नाज़ शहज़ादी खे तमामु जाम आऊं चाहियां थो ऐं मूंखे ॾाढी पसंदि आहे, आऊं उन सां शादी थो करणु चाहियां। सो हिते बादशाह चवणु लॻो तूं शादी उन सां करणु चाहीं थो, पर दरअसल मुंहिंजा सख़्तु कानून आहिनि। सो हिते शहज़ादो चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हांजा कहिड़ा कानून आहिनि, तव्हां मूंखे ॿुधायो जीअं मूंखे बि ख़बर पवे। सो हिते बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त दरअसल शादी तोसां आऊं कराईंदसि मुंहिंजी धीअ जी, पर तोखे महीनो खनि मुंहिंजियूं ॿकरियूं चारणियूं पवंदियूं, तोखे हिकु ॿकराड़ थियणो पवंदो ऐं मुंहिंजियूं ॿकरियूं तोखे चारणियूं पवंदियूं। जे अगरि इहा ॻाल्हि तोखे क़बूलु हुजे त पोइ बिस्मिल्लाह कर, ॿकरियूं मुंहिंजियूं खोल, ॿकरियूं मुंहिंजियूं चार। सो हिते शहज़ादो चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हांजो अनोखो ई सुवालु आहे इहो, ॿकरियूं चारण सां कहिड़ो मसइले जो हल थींदो ऐं शहज़ादी सां शादी करण में इन ॿकरियूं चारण जो छा वञे। सो हिते बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त बाबा दरअसल ॻाल्हि हीअं आहे, हीअ बादशाही सिस्टम आहे ऐं हीअ तव्हां शहज़ादा आहियो, हीअ बादशाही निज़ाम आहे। ज़िंदगीअ ख़बर न आहे कीअं करे, नसीब में ख़बर न आहे छा आहे, थी सघे तव्हांजी बादशाही रहे या न रहे ऐं तव्हां शहज़ादा हुजो या न हुजो। कई मोड़ अनेक ईंदा आहिनि ज़िंदगी में, इंसान मथां कई इम्तिहान ऐं लाड़ा ईंदा आहिनि। सो तंहिंजे करे तूं जे अगरि ॿकरियूं चारींदे, ॿकरियूं चारण को सवलो कमु कोन्हे, धिका थाॿा खाइणा पवनि था। सो तूं हिकु मज़बूत थी वेंदे, इहो मुंहिंजो हिकिड़ो इम्तिहान आहे, ॿकरियूं वञी चार, झरझंग में रुल फिर, तोखे हर शइ जी ख़बर पहुची वेंदी, तूं ॾाढो थी वेंदे, मज़बूत थी वेंदे। आऊं तोखे मुंहिंजी धीउ शहज़ादी परिणाए बि ॾियां, पर सुभाणे तुंहिंजी बादशाही रहे न रहे, पोइ तूं मुंहिंजी धीउ शहज़ादी खे कीअं रखंदे। तंहिंजे करे तुंहिंजा धिका थाॿा खाधल हूंदा, तोखे ज़िंदगी जी वधीक ख़बर पहुची वेंदी। हिकु त तूं नओं आहीं, तुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे ऐं बादशाही तूं संभाली पियो, तंहिंजे करे मुंहिंजो इहो ई अनोखो सुवालु अथई, जे अगरि मुंहिंजियूं ॿकरियूं चारी महीनो खनि, जीअं तोखे दुनियादारी जी ख़बर चार माना पइजी वञे ऐं तूं कुझु मज़बूत थी वञी, जे अगरि इहा ॻाल्हि तोखे क़बूलु हुजे त पोइ ठीकु आहे, न त पोइ भले तूं हलियो वञ, तोखे इजाज़त आहे, ज़ोर ज़बरदस्ती इन में का बि कोन्हे। सो हिते हाणे दिलि में सोचणु लॻो शहज़ादो त कमु आहे ॾुखियो, पर हाणे बादशाह बि चई वेही रहियो आहे, हाणे कीअं करियां। सो हाणे नेठि शहज़ादे दिलि में इहा बि सोच कई त हाणे
नार शहज़ादी आहे बि हसीन ऐं ख़ूबसूरत। हाणे उन्ही जे करे इहो कमु करियां थो, ॿकरियूं मेनू खनि बादशाह जूं चारियां थो। तो हाणे शहज़ादो, बादशाह जो पुटु शहज़ादो, हाणे कॾहिं ज़िंदगी में अहिड़ो कमु हिन कयो कोन। हाणे तो थिए बकरार ऐं चारे थो उन्ही बादशाह जूं ॿकरियूं, उन्ही नार शहज़ादी जूं ॿकरियूं। तो हाणे नेठि बादशाह चवणु लॻो शहज़ादे खे त शहज़ादा ॾे ख़बर छा थो सोची। तो शहज़ादो चवणु लॻो उन्ही बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हांजी ॻाल्हि मूंखे मंज़ूरु, तव्हांजी ॻाल्हि मूंखे क़बूलु, तव्हां जूं ॿकरियूं आऊं चारींदसि महीने खनि जे लाइ। पोइ भले तव्हां मूंखे तव्हांजी धीउ शहज़ादी परणाए ॾिजो। सो हिते उहो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, जेकर तोखे इहा ॻाल्हि क़बूलु आहे त पोइ मूंखे बि इहा ॻाल्हि क़बूलु आहे। आउं बि तोसां वचन ऐं वाइदो करियां थो, तोखे मुंहिंजी धीअ जो संग रिश्तो ॾींदसि। सो हाणे बादशाह चवणु लॻो उन्ही शहज़ादे खे त हाणे हीअं कर, अॼोकी राति तूं मुंहिंजो महिमान आहीं, अॼोकी राति तूं भले हिते रह, बाक़ी पोइ सुभाणे सुबुह जो सादो लिबास कजां, बकरार वारो लिबास, बकरार लिबास करे ऐं पोइ ॿकरियूं काए निकिरजां, झंग में वञी चारजां। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। हाणे शहज़ादो उहा राति उते उन्ही महल में बादशाह वटि रहणु लॻो। हाणे काफ़ी टाइम थी वियो। तो हाणे नेठि शहज़ादी खे बि ख़बर पई, उन्ही नार शहज़ादी खे। सो नार शहज़ादी बि आई उन्ही शहज़ादे वटि। सो हाणे उन सां मिली कई कचहरी वग़ैरह कई, ॻाल्हियूं मुआड़ियूं थियूं। सो हाणे नेठि उहा शहज़ादी नार चवणु लॻी उन्ही शहज़ादे खे त ॾे ख़बर, तूं मुंहिंजी तलाश में नेठि हिते पुॼी वएं। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु तुंहिंजी सूंहं भली, तूं तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत, मूंखे तोसां शादी करणी हुई, तंहिंजे करे आऊं मुंहिंजी बादशाही छॾे तुंहिंजे पोयां हिते तो वटि हलियो आयो आहियां। पर हाणे तुंहिंजे पीउ जो शर्त ई अनूखो आहे, सो चवे थो त महीनू खनि मुंहिंजूं ॿकरियूं चार, जीअं तोखे दुनियादारी जी ख़बर पवे, तूं हिकु मज़बूत थी वञी। सो हिते उहा नार शहज़ादी चवणु लॻी त पोइ छा तूं मुंहिंजे करे ॿकरियूं चारींदे। सो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु तुंहिंजे करे आऊं सभु कुझु कंदसि। सो हाणे मूं तुंहिंजे पीउ बादशाह सां हा कई आहे, सो आऊं ज़रूरु ईअं कंदसि। सो हाणे नेठि हिननि जूं ॻाल्हियूं मुआड़ियूं हलियूं। सो हाणे नार शहज़ादी खे बि ख़ुशी थी त मुंहिंजे करे हीअ शहज़ादो हीअ कमु करे पियो। सो हाणे नेठि नार शहज़ादी त हली वई पोइ पंहिंजे कमरे में, ऐं शहज़ादो त उते सुम्ही रहियो। सो हाणे नेठि खैरनि जो अची सुबुह थियो। हाणे शहज़ादे सादो आम लिबास कयो बकरार वारो, ऐं खोली उन्ही बादशाह जूं ॿकरियूं काहे वियो झंग में चारण जे लाइ। हाणे झंग में ॿकरियूं सॼो ॾींहुं चारी, हुजे त ॾुखियाई हिन जे लाइ, पर जीअं तीअं करे उहो पहिरियों ॾींहुं बि हिन कढियो ऐं ॿियो ॾींहुं बि हिन कढियो, टियों ॾींहुं बि कढियो। हाणे ईअं ई 15-20 ॾींहं हिन कढिया। हाणे 20 ॾींहं हीअ ॿकरियूं माना चारी। सो हाणे ॿकरियूं चारे ऐं वरी वापसी काहियो अचे उन्ही महल में। हाणे इहो कमु हिन जो हुजे। सो हाणे नेठि हिकु चकर उन्ही झंग में ॿकरियूं काए वियो चारण उहो शहज़ादो। हाणे सादो माना आम लिबास हुजे बकरार वारो। सो हाणे लॻो उन्ही झंग में ॿकरियूं चारण। त हाणे एतिरे टाइम में हिकिड़ो बगड़ आयो उन्ही शहज़ादे वटि। सो हाणे शहज़ादे सां ॻाल्हाइणु लॻो उहो बगड़। सो हिते बगड़ चवणु लॻो उन्ही शहज़ादे खे त ॻाल्हि ॿुध। हाणे बगड़ खे त ख़बर न हुई शहज़ादो, पर बगड़ चवणु लॻो त ए बकरार ॻाल्हि ॿुध, मूंखे बुख तमामु जाम लॻी आहे। हिन झर झंग में को बि शिकार मूंखे नाहे मिलियो जो खणी आऊं हुनखे खायां, पर तो वटि ही ॿकरियूं तमामु जाम आहिनि। हीअं करे हिन मज़ा हिकिड़ी ॿकरी मूंखे ॾे त जीअं आऊं खायां ऐं मुंहिंजी बुख लहे। सो हिते बकरार मना करणु लॻो। सो चवणु लॻो उन्ही बगड़ खे। सो चवणु लॻो त हरगिज़ तोखे आऊं ईअं करणु न ॾींदसि, हीअ पराई अमानत आहे। सो हिते बगड़ चवणु लॻो उन्ही बकरार खे, उन्ही शहज़ादे खे चवणु लॻो त पोइ हीअ कंहिंजी अमानत आहे, चारी त तूं पियो, तुंहिंजूं कोन्हनि छा। सो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो उन्ही बगड़ खे त दरअसल हीअ ॿकरियूं मुंहिंजूं न आहिनि, हीअ ॿकरियूं आहिनि बादशाह जूं। ही सभई ॿकरियूं जेके आऊं चारियां पियो से आहिनि बादशाह जूं। सो ही उनजी अमानत आहे, आऊं ईअं कॾहिं न करणु ॾींदसि को ॿकरी माना खणी वञे या नुक़सानु थिए। सो हाणे हुनजी अमानत आहे, सो इहो कमु आहे, सो ईअं आऊं कॾहिं कोन कंदसि। सो हिते बगड़ चवणु लॻो उन्ही शहज़ादे खे ॻाल्हि ॿुध, हीअं कर तूं वञ बादशाह वटि, बादशाह खां पुछा करे आ ऐं उनखे चओ त बगड़ हिकु ॿकरी घुरे पियो, बुखियो आहे।
सो बादशाह तोखे छा थो चवे, जेकर बादशाह चवे थो त वञी हिकिड़ी ॿकरी उन बगड़ खे ॾेई छॾ, पोइ तूं अची मूंखे ॿुधाइजांइ त पोइ ॿकरी आऊं हितां खणंदसि हिकिड़ी। सो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो उन बगड़ खे त आऊं वञा त सही बादशाह खां पुछा करे अचां, पर मुंहिंजूं ॿकरियूं हिते कंहिं वटि छॾे वञा। सो हिते उहो बगड़ चवणु लॻो त आऊं वेठो आहियां, तुंहिंजी ॿकरियुनि जी जांच आऊं कंदसि। सो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो उन बगड़ खे त वाह रे वाह, तूं ॿकरियुनि जी जांच कंदे आऊं वञा हलियो, तूं पोयां बीह सभु ॿकरियूं मुंहिंजूं खाई वञी। सो हिते बगड़ चवणु लॻो त आऊं हरगिज़ ईअं न कंदसि, मूंखे कसम आहे जंहिं मूंखे पैदा कयो आहे, ॿियो जंहिंखे आऊं मञां थो उन जो कसम आहे, आऊं हरगिज़ ईअं न कंदसि। जेसिताईं तूं वेंदे ऐं बादशाह खां पुछा करे न वरंदे, तुंहिंजी ॿकरीअ खे कुझु बि न थींदो, जेके बि ॿकरियूं आहिनि अहिड़ियूं अहिड़ियूं तोखे मिलंदियूं। सो हाणे नेठि उन बगड़ हेतिरा कसम वग़ैरह खयां। सो हाणे उहो शहज़ादो चवणु लॻो उन बगड़ खे त चलो ठीकु आहे, तो हाणे कसम वग़ैरह खयां आहिनि त पोइ तुंहिंजे आसिरे ई ॿकरियूं छॾियो थो वञा ऐं आऊं वञा थो बादशाह खां पुछा करे अचां थो। जेकर बादशाह चवे थो त बगड़ खे हिकिड़ी ॿकरी ॾे त पोइ आऊं तोखे ॾींदसि। बगड़ चवणु लॻो त चलो ठीकु आहे। सो हाणे शहज़ादो वञणु लॻो घस वठी हिकिड़ो। सो हिते बगड़ हकल कई उन शहज़ादे खे। सो चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, इहो रस्तो तूं न वठी वञ, इहो रस्तो तूं वठी वेंदे त तोखे तमामु जाम टाइम ऐं वक़्तु लॻी वेंदो ऐं तूं अलाए कॾहिं वरंदे। तूं हीअं करे, हीअ विचां घस हिकिड़ो वञे थो, इहो घस वठी वञ, तूं जल्दी वेंदे ऐं जल्दी वरी ईंदे। सो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। हाणे बगड़ उते रहियो ॿकरियुनि वटि। सो हाणे हीउ शहज़ादो उतां निकितो उन बगड़ जे ॿुधायल रस्ते सां। सो हाणे अचे पियो उन रस्ते सां। सो हाणे ॾिसे त हिकिड़ो ॻोठु हुजे, उते माण्हू तमामु फाटल कपिड़ा पाए वेठा हुजनि, अजीब माण्हू तमामु फाटल कपिड़ा पाए वेठा हुजनि ऐं हुननि खे सोन तमामु जाम पातल हुजे, कननि में ऐं नकनि में ऐं हार जी चइजनि। सो ॻिची में इहे सोना ज़ेवर वग़ैरह तमामु हिननि खे जाम पाता पिया हुजनि, पर हुननि जो वेस न हुजे, तमामु माना फाटल कपिड़ा हुजनि। सो हाणे जॾहिं उन शहज़ादे इहो लका ॾिठो, सो शहज़ादो चवणु लॻो त अलाह जे अॻियां तौबा आहे, हीअ माण्हू ॻिची में, नकनि में, कननि में अहिड़ा सोना ज़ेवर ई हथनि में पायो वेठा आहिनि, पर हिननि जो लिबास त सफ़ा फाटो पियो आहे। सो हाणे इहा तअजब जहिड़ी ॻाल्हि हिन उन ॻोठ में ॾिठी। सो हाणे वरी उतां निकितो। सो हाणे आयो अॻियां ॾिसे त हिकु ढॻीअ संदसि धीअ खे धाए पई, गाबी खे धाए पई ढॻी। सो हाणे ॾिसी हैरत में पहुची वियो। सो चवणु लॻो त धीउ जेका आहे इन ढॻी जी, जेका गाबी आहे, सा ढॻी खे धाए, पर ही ढॻी खे धाए कोन थी ऐं विचां ई ढॻीअ धीअ खे बि धाए। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। सो हाणे एतिरो कुझु हिन ॾिठो। सो हाणे शहज़ादो वरी अॻियां आयो। सो चवणु लॻो त हाणे मूंखे उञ तमामु जाम लॻी आहे, ॾिसां किथे पाणी हुजे। पंधु बि जाम कयो अथमि, छो त झंगु थोरो जाम परे हुजे उन बादशाही महल खां। सो हाणे आयो ॾिसे त हिकु तमामु वॾी नदी वहे पई पाणी जी। हाणे पाणी त तमामु ख़ूबसूरत अहिड़ो हुजे, सफ़ा अछो पाणी हुजे। हिन ॾिठो। सो चवणु लॻो त पाणी पीआं। सो हाणे आयो जीअं उन पाणी पीअण जे लाइ, पाणी तमामु अछो हुजे, पर उन पाणी में एॾी धप हुजे अंदाज़े खां मथे, तो हीउ पाणी पी न सघे। तो चवणु लॻो त पाणी हेॾो सफ़ेद, एॾो भलो आहे, पर हिन पाणी में हेड़ी धप, सो पाणी हिन न पीतो। सो हाणे आयो उतां हणंदे सिधो अची बादशाह जे महल में अची पुॻो। सो बादशाह ॾिठो। सो हिनखे चवणु लॻो त शहज़ादा ॾे ख़बर, अॼु सवेरे वरी आयो आहीं, अञा सिज बि कोन लथो आहे, छाजे करे? ख़ैर आहे तोसां? ॿकरियूं न काया आहीं, ईअं आयो आहीं, तोसां ख़ैर त आहे? सो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो इन बादशाह खे त बादशाह सलामत, दरअसल ॻाल्हि इहा आहे, मूं झंग में पे ॿकरियूं चारियूं, हिकु बगड़ आयो, तंहिं मूंखे चयो त आऊं बुखियो आहियां, हिकिड़ी ॿकरी मूंखे ॾे त खायां, पर मूं चयो त हीअ ॿकरियूं मुंहिंजियूं आहिनि कोन, हीअ ॿकरियूं आहिनि बादशाह जूं। सो ही बादशाह जी अमानत आऊं तोखे हरगिज़ न ॾींदसि। सो बगड़ ज़िद कयो। सो चवणु लॻो त वञी बादशाह खां पुछा करे आ त बादशाह मूंखे हिकिड़ी ॿकरी ॾे त जीअं आऊं खायां, आऊं बुखियो आहियां। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो त बादशाह सलामत, पोइ हुनी मूंखे मोकिलियो आहे, आऊं आयो आहियां तव्हां खां पुछा करणु। सो हिते बादशाह चवणु लॻो इन शहज़ादे खे, तूं मूंखां पुछा करणु त आयो आहीं, पर उहे ॿकरियूं कंहिंजे आसिरे छॾे आयो आहीं? सो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो इन बादशाह खे त बादशाह, दरअसल
उहो बगड़ ई उते वेठो हुन बकरियुनि जी जांच पियो करे। सो बादशाह चवणु लॻो त वाह रे शहज़ादा वाह, हू बगड़ ऐं बकरियुनि जी थो जांच करे, हू त पोयां बकरियूं खाई छॾींदो। तो शहज़ादो चवणु लॻो उन्हीअ बादशाह खे त बादशाह सलामत दरअसल ईअं कोन कंदो, हुन कसम खंयो आहे। हुन चयो आहे त आऊं जंहिं मूंखे पैदा कयो आहे उन जो कसम आहे, जंहिंखे आऊं मञां थो उन जो कसम आहे, तुंहिंजी आऊं ज़ियानी न कंदसि। सो हाणे हुन मूंखे एतिरो कुझु चयो, उन जे भरोसे ते आऊं निकितो आहियां तव्हां खां पुछा करणु। सो हिते बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, तूं आयो आहीं, तूं हीअं कजां, वञी बगड़ खे चइजां त जेका बकरी वणे सो उन मज़ा वञी खणी वञी खाए हिकिड़ी बकरी। सो हाणे हुन बादशाह जेको आहे सो उन शहज़ादे चयो त वञी बगड़ खे चइजां हिकिड़ी बकरी जेका वणे सा खणी वञी खाए। सो हाणे एतिरो कुझु बादशाह चयो उन शहज़ादे खे बकराड़ वारो लिबास हुजे। सो हाणे उहो शहज़ादो उन बादशाह खां मोकिलाए वञणु लॻो, थोरो अॻियां वियो त वरी वापसी वरी आयो। सो हिते बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त ॾे ख़बर, वें वरी ऐं ख़ैरु आहे। सो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत दरअसल जीअं आऊं आयुसि पिए सो मूंखे हिकिड़ो ॻोठु गॾाणो, उन में ॾिठमि त हमरान खे सोना ज़ेवर वग़ैरह सोन त तमामु जाम पातो पियो हुजे, पर हुननि जो लिबास ऐं कपिड़ा तमामु जाम फाटा पिया हुजनि, छाजे करे। सो हिते बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त शहज़ादा साहिबु दरअसल हिननि जो नसीबु ख़राबु आहे, छो त अलाह साईं हुननि खे ॾिनो त सभु कुझु आहे, पर हू बेशुक्र आहिनि, अलाह जो शुक्र कॾहिं बि हुननि अदा न कयो, तंहिंजे करे हुननि वटि सोन वग़ैरह हूंदे सूंदे बि फाटल कपिड़ा पायो वेठा आहिनि, छो त अलाह साईं हुननि खे हर शइ ॾिनी पर हुननि अलाह जो शुक्र अदा न कयो, तंहिंजे करे हू फाटल ई कपिड़ा पायो ईअं ई हलनि पिया। बसि नसीबु आहे अलाह साईं जंहिंखे कपिड़ा पाराए। सो हाणे सोन वग़ैरह त हुननि खे ॾिनो, पर हुननि जे कहिड़े कम जो, सो हाणे हुननि खे यही फाटल कपिड़ा पातल आहिनि, छो त हू अलाह जो शुक्र अदा नथा कनि। सो हाणे नेठि शहज़ादे एतिरो कुझु उन बादशाह खां पुछा कई। सो हाणे शहज़ादो वरी वञणु लॻो, वरी थोरो पंधु वञी वरी वापसी वरियो। तो बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त शहज़ादा वरी वञी वरी वापसी वरियो ऐं ख़ैरु आहे तोसां। सो हिते शहज़ादो चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत दरअसल आऊं आयुसि पिए, वरी ॿियो वाक़ियो मूं ॾिठो त अॻियां ढॻीअ पंहिंजी धीअ खे पई धाए, गाबी खे पई धाए। सो हाणे इहो ॾिसी आऊं अजब में पहुची वियुसि, मूं सोचियो त ढॻी जी जेका धीअ आहे, जेका गाबी आहे, सा ढॻी खे धाए, पर ईअं न हो, विचां ई ढॻीअ धीअ खे पिए धातो। इन जो मिसाल कीअं आहे? सो बादशाह चवणु लॻो त इन जो मिसाल ईअं आहे, दौरु अहिड़ो पियो हले या दौरु अहिड़ो ईंदो त हाणे जेके माइट आहिनि, जेके माइट हूंदा सो धीअनि जूं कमायूं खाईंदा, हाणे दौरु अहिड़ो ईंदो जेके माइट धीअनि जूं कमायूं खाईंदा। हाणे इन ढॻी ऐं जेका धीअ जेका तो ॾिठी, इन जो मिसाल ईअं थी। सो हाणे नेठि एतिरो कुझु बादशाह उन शहज़ादे खे ॿुधायो। सो हाणे शहज़ादो वरी अॻियां वञणु लॻो, सो वरी ॻाल्हि यादि अची जेको टियों वाक़ियो हिन ॾिठो हो। सो हाणे वापसी आयो, बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत अञा हिकिड़ो आख़िरी वाक़ियो जेको मूं ॾिठो, ऐं आयुसि पिए उन महिल। सो बादशाह चवणु लॻो त पुछ तोखे ॿुधायां। सो शहज़ादो चवणु लॻो उन बादशाह खे, बादशाह सलामत दरअसल आऊं आयुसि पिए, पाणी हिकिड़ो हो, मूंखे उञ लॻी, तमामु अछो सफ़ेद पाणी हो, पर उन पाणी में एॾी धप हुई जो आऊं पीतमि कोन, ऐं उन में तमामु जाम धप आई पई। इन जो मिसाल कीअं आहे? सो बादशाह चवणु लॻो इन जो मिसाल ईअं, माण्हू जेके आहिनि अछा कपिड़ा पायो हलनि पिया, पर हू खाइनि था हराम। अछा कपिड़ा पायो हलनि था पर हराम खाइनि था, ऐं जेके हराम खाइनि था उन्हनि मज़ा धप तोखे ज़रूरु ईंदी। जेके माण्हू हराम खाइनि था उन मज़ा धप तोखे लाज़मी ईंदी। केॾा बि पाण खे अछा उजरा सम्झनि, अछा कपिड़ा पाए हलंदा, पर हराम जी कमाई मज़ा उन्हनि खे धप कंहिंखे न कंहिंखे लाज़मी ईंदी। इन पाणी जो मिसाल ईअं अथई। सो हाणे बादशाह चवणु लॻो उमेद आहे त तूं इन ॻाल्हियुनि मां सम्झी वियो हूंदे। सो शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु आऊं इन ॻाल्हियुनि मां सम्झी वियुसि। सो हाणे बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त हाणे वञु, बगड़ जे आसिरे बकरियूं छॾे आयो आहीं, वञु। सो हाणे शहज़ादो हुतां हणंदो अची उन बगड़ वटि पुॻो। सो ॾिसे त उहे बकरियूं सही सलामत हुजनि, बगड़ उते वेठो हुजे। सो हाणे बगड़ उते वेठो हुजे, हाणे उहो शहज़ादो बकरियूं ॻणणु लॻो, बकरियूं पूरियूं हुजनि। सो हिते बगड़ पुछा करणु लॻो उन शहज़ादे खां, हाणे बगड़ खे लॻे त हीउ बकराड़ आहे, पर पुछा करणु लॻो त ॾे ख़बर बादशाह छा चयो।
सो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो उन बगड़ खे त बगड़ बादशाह खां पुछा करे आयो आहियां। बादशाह चयो त बगड़ खे जेका बि बकरी वणे सा भले खणी वञी खाए। सो हाणे बगड़ चूंडे चूंडे हिकु तमामु अभरी बकरी सफ़ा मर्ज़िल मर्तल बकरी सफ़ा सा खणी थियो रवानो। सो हाणे रवानो थियो त उन महिल शहज़ादे हकल कई। सो शहज़ादो चवणु लॻो उन बगड़ खे त बगड़ ॻाल्हि ॿुध, हीअ हेतिरियूं बकरियूं मवाड़ हिमत भरियूं बकरियूं हुयूं। बादशाह चयो त जेका बगड़ खे बकरी वणे सा वञी खणी खाए। हाणे हेॾियूं बकरियूं हुयूं, मवाड़ बकरियूं हुयूं, सो तो उन्हनि मज़ा का खई कोन, तो वञी हिकिड़ी ख़तमु थियल लाश बकरी वञी मर्ज़िल बकरी खई आख़िर छाजे करे। सो हिते उहो बगड़ चवणु लॻो त हीअ बकरी मूं उन जे करे खई छो त हीअ बकरीअ खाधो पीतो हर शइ खाईंदी हुई, पर हिन बकरी कॾहिं बि अल्लाह जो शुक्र अदा न कयो, अल्लाह जो शुक्र अदा न कयो। सो तंहिंजे करे हिन खे आउं खणियो वञा पियो, हिन खे वञी खाईंदसि। सो हिते शहज़ादे एतिरो कुझु ॿुधो उन बगड़ खां। सो शहज़ादो चवणु लॻो उन बगड़ खे त चलो ठीकु आहे। सो हाणे बगड़ उहा बकरी खणी वियो वञी खाइण जे लाइ। सो हाणे शाम अची थी वई। सो हाणे उहो शहज़ादो बि बकरियूं काए सिधो आयो महल में। सो हाणे उहो शहज़ादो आयो बादशाह वटि। सो बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत आऊं खैरनि जो पुॼी वियुसि। सो हाणे बादशाह पुछा करणु लॻो उन शहज़ादे खां त ॾे ख़बर बकरियूं सभु बगड़ खां बची वियूं ऐं बगड़ खे हिकिड़ी बकरी ॾिनी या न। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु जेको बगड़ चयो सो पंहिंजो वाइदो उन पूरो कयो ऐं हिकिड़ी बकरी खणी वियो, पर दरअसल बकरी हिकिड़ी तमामु ख़तमु थियल मर्ज़िल बकरी खई। सो मूं हुन खां पुछा कईसि, हुन मूंखे चयो त हीअ बकरी अल्लाह जो शुक्र अदा नथी करे, घणी खाए पीए थी पर अल्लाह जो शुक्र अदा नथी करे, तंहिंजे करे हिन बकरीअ खे आउं खणियो थो वञा। सो हाणे हिते उहो बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त बिल्कुलु इन में बि को राज़ आहे। इहो राज़ हो बगड़ अचे ऐं बकरियूं छॾे ऐं तोखे मोकिली मूॾां माना इजाज़त वठण जे लाइ पाण रहियो उन बकरियुनि वटि। सो इहो थी नथो सघे, इन में बि को अल्लाह जो इम्तिहान हो। उहा बकरी अल्लाह जो शुक्र अदा न कंदी हुई, तंहिंजे करे मथां ई को हुकम हूंदो उन बगड़ खे, तंहिंजे करे उहो ई बगड़ आयो उन बकरीअ खणी छो त उहा बकरी अल्लाह जो शुक्र अदा न कंदी हुई। हाणे इन मज़ा तूं सम्झी वियो हूंदे। सो हिते शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु आऊं सम्झी वियुसि बादशाह सलामत। सो हाणे नेठि 30 ॾींहं अची मुकमल थिया, मेनू अची मुकमल थियो। सो हाणे शहज़ादे खे बि काफ़ी सिखण जे लाइ मिली वियो, शहज़ादो मज़बूत थी वियो। सो हाणे नेठि शहज़ादे उहो कमु पंहिंजो पूरो कयो, बकरियूं चारियईं। सो हाणे नेठि बादशाह चवणु लॻो उन शहज़ादे खे त हाणे उमेद आहे त तूं काफ़ी सम्झी वियो हूंदे ऐं तूं हाणे पको ऐं मज़बूत थी वियो ऐं हाणे मुंहिंजी धीउ शहज़ादी जी शादी तोसां कराईंदसि। सो हाणे नेठि बादशाह उन नाज़ शहज़ादी जी शादी उन शहज़ादे सां कराई। सो हाणे शादी थी हिकिड़ो ॿ ॾींहं शहज़ादो उते रहियो। पोइ शहज़ादो उन्हीअ ज़ाल शहज़ादी नाज़ खे वरितईं, उतां चढ़ियो घोड़े ते आयो सिधो पंहिंजी बादशाही में। सो बादशाही में आयो ऐं पोयां हुनजा कम जेके वज़ीर ॾिठा कया हेॾां होॾां। सो हाणे नेठि उहो शहज़ादो हाणे तमामु जाम मज़बूत थी वियो, दुनियादारी जी ख़बर पइजी वई, धिका थाॿा बि हुन खाधा। सो हाणे सुठे नमूने सां पंहिंजी बादशाही उहो शहज़ादो हलाइण लॻो। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।